जिडो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो दुनिया जी अज़ीम इनकलाबी सालार हो, फांसी ते फंदो क़बूलियो पर आवाम जी हक़नि ते सौदेबाज़ी न कई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणाए दुनिया जी अखियुनि में अखियूं मिलाइण जी सघ बख़्शी। ॾींहुं क़यामत ताईं संदसि अज़ीम क़ुर्बानी खे यादि रखियो वेंदो। शहीद अॼु बि असांजो रूहानी रहबर आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पीपी अॻवान मीर उम्मीदवार PS 48 पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां शहीद क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सालगिरह तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। मी तारिक अली ख़ान तालपुर चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। हुन जी क़यादत फायूं फंदा जेल कोड़ा गोलियूं शहादतूं क़बूल कयूं पर वक़्त जे हर जाबिर सां मुहाॾो अटकायो। हुननि चयो त असां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद राणी सिंध जा पैरोकार आहियूं। ख़ल्क़े ख़ुदा हर मुहाज़ ते निभायो आहे। इन मौक़े ते ज़िले सदर नवाबज़ादा मीर मुनव्वर अली ख़ान तालपुर, मीर हसन दोनकाणी, नियाज़ मोहम्मद बम्बरो ऐं ॿियनि बि तक़रीब खे ख़िताब कंदे शहीद क़ाइद अवाम जे कयल सियासी जदोजहद ते रोशनी विधी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।